रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अव्हां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मां आहियां अव्हां जो मेज़बान फाज़िल चन्ना। सामीन, असांजे अॼोके प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो ताज़ियूं ऐं अहम ख़बरूं अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। लाड़काणे मां असां वटि अहम ख़बर आहे त 9 ॾींहं अॻु अयूब कॉलोनी वारे इलाइक़े में मासूम 9 सालनि जी नियाणी साइमा जरवार शइ वठण लाइ 10 रुपया खणी घरां वई, जंहिं बैदि 24 कलाकनि बैदि निंगरीअ जो ज़्यादतीअ बैदि तशदुद थियल लाश मिलियो। पर उन वाक़े में मुलवस जवाबदार गुज़िरियल 9 ॾींहनि खां गिरफ़्तार न थी सघिया हुआ। पुलिस जे आला अमलदारनि JIT टीम जोड़ी जिन 50 खां मथे शक जे बुनियाद ते गिरफ़्तारियूं कयूं ऐं केस जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच शुरू करे ॾिनी। क़ातिल गिरफ़्तार न थियण करे सॼी सिंध में मुसलसल एहतिजाजी धरणा जारी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पिणु नोटिस वठंदे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत कई। 2 ॾींहं अॻु पुलिस पारां जोड़ियल JIT जी टीम मासूम निंगरी साइमा खे क़तल कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता। JIT में शामिल पुलिस ऑफिसरनि ॿुधायो त जवाबदार आबिद शेख ऐं वकार मुग़ल खे गिरफ़्तार करण बैदि काल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल नईम मेमण जी अदालत में पेश कयो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॿिन्ही जवाबदारनि खे 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। JIT में शामिल पुलिस ऑफिसरनि वधीक ॿुधायो त मथियनि ॿिन्ही जवाबदारनि एतराफ़ कयो आहे त हू नशो वापराईंदड़ हुआ ऐं हिकु जवाबदार जो घर ख़ाली हो ऐं हू उते मंशियात विकिरो पिणु कंदो हो ऐं साणसि गॾु ॿियो दोस्त बि रहंदो हो। जवाबदारनि निंगरे खे अगवा करण बैदि ज़्यादतीअ जी कोशिशि कई, जंहिं ते मासूम नियाणी साइमा जरवार रड़ियूं कयूं, जंहिं ते जवाबदारनि केस तशदुद करे क़तल करे छॾियो। हिननि चयो त निंगरीअ जे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो ऐं वधीक जांच जो सिलसिलो जारी आहे। जवाबदारनि खे ATC कोर्ट में पेश करणो हो, पर ATC कोर्ट जो जज मोकल ते हुजण करे खेनि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कोर्ट में पेश कयो वियो। होॾां मासूम निंगरीअ जे वालिद नसीम जरवार चयो आहे त जवाबदारनि खे असां अॻियां पेश न कयो वियो आहे ऐं पुलिस चवे थी त जवाबदारनि एतराफ़ कयो आहे, पर असांखे का बि ख़बर न आहे। इहा पुलिस खे ख़बर आहे त जवाबदार उहे आहिनि या के ॿिया आहिनि। लाड़काणे में क़तल थी वियल मासूम निंगरी साइमा जरवार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तोड़े मज़हबी तंज़ीमनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। लाड़काणे शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते मुज़ाहिरा करे जनाबाग चौक ते धरणा हया विया आहिनि, जॾहिं त निंगरीअ जे वारसनि 9 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं तॾो जारी रखियो आहे, जिते पिणु निंगरीअ जे वारसनि सां तज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। मिलियल तफ़सील मूजिबि शाह अब्दुल लतीफ़ बिटाईअ जे गादी नशीन वकार हुसैन शाह लतीफ़ी जे हिदायत ते राणीपुर में शौकत शेख, परवेज़ शेख, सुजावलदीन तुनियो, ज़वार शौकत रज़ा समूह, सिराज हुसैन शाहानी, सजाद हैदर लतीफ़ी, वाजिद शेख, नदीम शेख, फ़िदा शेख, हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं अवेस निज़ामानी, बशीर जूनेजो ऐं फैसल सोलंगी। इस्लाम कोर्ट में सुजाग ॿार तहरीक जे मरकज़ी सदर कबीर भील, ज़िले सदर लक्ष्मी चंद, लव कुमार, नारायण लजपत, आसन कोहली ऐं रोशन जी अॻवाणीअ में मुज़ाहिरो कंदे अॻवाननि चयो त सिंध अंदरि ॿारनि सां जिन्सी ॾाढायूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मासूम नियाणी साइमा जरवार जो क़तल सॼी इंसानियत जो क़तल आहे। जाती में लाड़काणे जी साइमा जरवार ईमान बीबी चौहड़ जमाली जे मरियम ओठो सां थियल जिन्सी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सुजाग नौजवान संगत GM खट्टी, अकबर हिंगोरो, रऊफ़ सिंधी, उमेद अली अंसारी जी अॻवाणीअ में एहतिजाजी रैली कढी वई। सोशल वेलफेयर खाते जे सूबाई वज़ीर शमीम अख्तर लाड़काणे पहुची साइमा जरवार जे वारसनि सां तज़ियत कई ऐं वाक़े बाबति तफ़सील वरिता।
जंहिं ते साईं मंझरवार जे वारसनि खेसि रोईंदे ॿुधायो त 9 ॾींहं अॻु असांजी मासूम नींगरी साईं मंझरवार खे जवाबदारनि अगवा करे ज़्यादतीअ जो निशानो बणाए बेदर्दीअ सां क़तल कयो। असां सां ज़ुल्म थियो आहे। वाक़े में मुलवस समूरनि जवाबदारनि खे फाही चाढ़े मासूम नींगरीअ जे बेगुनाह खून सां इंसाफ़ कयो वञे, जंहिं ते सूबाई वज़ीर खेनि हर मुमकिन मदद जी ख़ातिरी पुण कराई। हैदराबाद मां बस अहम ख़बर आहे त हैदराबाद में सिंधी ॿोली बाइख्तियारी इदारे तरफ़ां ग्लोबल दौर में मादरी ॿोलियुनि खे दरपेश मसइला ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल बाबति काल्ह क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंजो ख़ासि महिमान सरदार शाह इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते हिन क़ौमी कॉन्फ्रेंस में ख़िताब कंदे चयो त हिन कॉन्फ्रेंस में मुफ़सिल ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॿोलीअ जे लिहाज़ सां ही कॉन्फ्रेंस अहम आहे। ॿोली बचाइण लाइ ज़िमेवारियूं विरहाइणु घुरिजनि। सरकार जी ज़िमेवारी क़ानून साज़ी करणु ऐं उन ते अमल कराइणु आहे। सिंध असेंबलीअ में क़ानून त घणा जोड़िया वञनि था, पर अमल दरामद में सिंध पोइते आहे। असां पंहिंजे स्कूलनि में सिंधी ॿोली न पढ़ाइण वारो ॾोह कयो आहे ऐं वज़ीर तौरु उन ॻाल्हि जो एतिराफ़ करियां थो त सिंध जे निजी स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे। तइलीम वारे वज़ीर ते सहाफ़ियुनि, समाजी अॻुवाणनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटीअ जो सिंधी ॿोली पढ़ाइण लाइ को बि दॿाउ न आहे। इहे सिर्फ़ पंहिंजे कमकार लाइ तइलीम वारे वज़ीर वटि ईंदा आहिनि ऐं दरख़्वास्तूं ॾींदा आहिनि। असांखे निजी स्कूलनि जी इंतिज़ामिया खे पाबंद करणु घुरिजे, न त लाइसेंस रद्द कयो वञे। पोइ ॾिसो त सिंधी छो न पढ़ाईंदा। हिन वधीक चयो त ॿोलीअ बाबति सेनेट में 2 क़िस्मनि जा बिल साम्हूं अची विया आहिनि। उन करे ॿोली बिल पास न थी सघियो, जिन में हिकु 6 ॿोलियुनि वारो बिल ऐं ॿियो 7 ॿोलियुनि वारो बिल शामिल हो। उन करे पहिरीं 6 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली तौरु पास करणु घुरिजे हा। हाणे ॿोली बिल पास कयो वञे। हिन चयो त माजिद बुरगड़ी जे नाले सां इदारो क़ाइमु कयो वियो आहे। ॿोली इख़्तियारी में हर चेयरमैन ॿोलीअ जे वाद वीज बदिरां पंहिंजा माण्हू भर्ती कया। इदारे जे 80% ग्रांट पघारुनि ते ख़र्च थिए थी। तमामु घणा माण्हू भर्ती कया विया आहिनि। जेके किताब अदबी बोर्ड खे छपाइणु घुरिजनि हा, उहे दॿाउ सबबु ॿोली इख़्तियारी छापे रही आहे। जेको सिंधी ॿोलीअ खे ख़तरो सम्झूं था। मोहन जे दड़े बाबति सिंध में जेको कमु थियो आहे उन बाबति को राब्तो न आहे। कॉन्फ्रेंस में जामी चांडियो चयो त हाणे ॿोलियूं फ़तहनि जी बुनियाद ते वधी न सघंदियूं, पर सिर्फ़ इल्म जी बुनियाद ते ई ज़िंदा रही सघनि थियूं। असांखे ॿोलियूं नथियूं मरी सघण वारी ख़ुशफ़हमीअ में रहणु न घुरिजे। सिंधी ॿोली सिर्फ़ पंहिंजी शाइरी ऐं अदब जी बुनियाद ते ज़िंदा नथी रही सघे। हिन नए दौर में केतिरियूं ई ॿोलियूं ख़तमु थियण खां बचाए सघजनि थियूं। सिंधी ॿोलीअ जा घणा इम्कान अॻिते वधण जा आहिनि, पर ॾिसणो आहे त उन लाइ असांजा आलिम छा था कनि। सिंधी ॿोलीअ बाबति माज़ीअ सां घणियूं ॻाल्हियूं जुड़ियल आहिनि। सिंधी ॿोलीअ जी बुनियाद खे सम्झणु चैलेंज न आहे, पर अॼु जे डिजिटल दौर में ज़िंदा रहणु वॾो मसइलो आहे। टेक्नोलॉजी ॿोलीअ जे वाध में वॾी अहमियत रखे थी। ॿोली इख़्तियारी में हलंदड़ डिजिटलाइज़ेशन वारो कमु अणपुरो आहे। हर छपजंदड़ किताब एडिशन में ज़रूरु हुजणु घुरिजे। ॿोली इहा ज़िंदा रही सघंदी जेका मार्केट जी ॿोली हूंदी। उन करे हर कंपनीअ खे दुबईअ वांगुरु हर शइ जो नालो सिंधी ॿोलीअ में लिखण जो पाबंद बणायो वञे ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में ॿोलीअ जो वाइपो वधाइण जी ज़रूरत आहे। हिन वधीक चयो त मुंहिंजे ॿारनि समेत सिंध जे मिडल क्लास तबिके जा ॿार सिंधी नथा पढ़नि। 95% उन तबिके जा ॿार सिंधीअ में नथा पढ़नि। सूबाई हुकूमत खे उन लाइ ख़ुसूसी उपाउ वठणु घुरिजनि। मुल्क में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम नथो कयो वञे। ॿियनि ॿोलियुनि वांगुरु असांजी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली तौरु तस्लीम कयो वञे। कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे शौकत
शोरो चयो त हिन मुल्क जी इहा बदनसीबी आहे त हिते मादरी ॿोलियुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बंगाल में मादरी ॿोलीअ खे नज़रअंदाज़ करण जो हिकिड़ो नुक़सानु थी चुको आहे। यूनिसेको मूजिबि मादरी ॿोलीअ खां सवाइ तइलीमी तौरु कामयाबी हासिल नथी करे सघिजे। सिंध जे सरकारी स्कूलनि में सिंधी ॿोली पढ़ाई वञे। पंजाब में उर्दू, केपीकी में अंग्रेज़ी ऐं बलोचिस्तान में उर्दूअ खे स्कूलनि में पढ़ायो वञे थो। सिंध में सिंधी ॿोलीअ खे ॿिनि रुखनि खां ख़तरो आहे। सिंध जे निजी स्कूलनि में सिंधी नथी पढ़ाई वञे ऐं सरकारी स्कूलनि में पढ़ायो नथो वञे। सिंध में सरकारी इदारनि खे ॿोलीअ खे डिजिटलाइज़ करण लाइ जेतिरो कमु करणु घुरिजे हा उहो न थियो आहे। जॾहिं त शबनम गुल चयो त बाराड़ीअ जूं औरतूं ऐं मर्द ॿोलीअ में वधीक सगारा आहिनि। जंहिं ॿोलीअ में लोक अदब मौजूदु आहे उहा शाहूकार ॿोली आहे। पर सिंधी माण्हू ॿोलीअ बाबति अजायो अहसासु कमतरीअ जो शिकार आहिनि। 7097 ॿोलियूं दुनिया में ॻाल्हायूं वञनि थियूं। अंग्रेज़ीअ जे मुक़ाबले में इक़्तिसादी तौरु सिंधी ज़बान पोइते आहे। पाकिस्तान में 44 खां 66 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। रुगो नादरन इलाइक़े में 30 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। सिंधी ॿोली लाॻीतो उसरंदड़ ॿोली आहे। सिंधी ॿोलीअ खे ॻोठनि मां न पर शहरनि मां ख़तरो आहे। ॿोली इख़्तियारीअ जे चेयरमैन अब्दुल गफ़ूर मेमण चयो त अॼु जे ग्लोबलाइज़ेशन ऐं डिजिटलाइज़ेशन जे दौर में असांजूं ज़िमेवारियूं बि नयूं बणिजी चुकियूं आहिनि। हिन दौर में सिर्फ़ु ॿोलीअ के मसइला न आहिनि पर माहौलियात, सक़ाफ़त ऐं वैल्यूज़ खे पिणु ख़तरा आहिनि। हिन दौर में कंप्यूटर ऐं किताब ॿोलीअ खे बचाए नथा सघनि। असांखे ईंदड़ नसुल ॾांहुं ॿोलीअ खे मुंतक़िल करणो आहे। पंहिंजी ॿोलीअ खे डिजिटलाइज़ करण जी ज़रूरत आहे। कॉन्फ्रेंस में 9 छपायल किताबनि जो मुहूर्त बि कयो वियो। जॾहिं त सरदार शाह, जामी चांडियो, शबनम गुल, शौकत शोरो, नसीर मिर्ज़ा, मज़हर हुसैन ऐं पीलिंग होरिंग खे ॿोली अख़्तियारी तरफ़ां एवार्ड ॾिना विया। जॾहिं त महफ़िल मौसीक़ी में मज़हर हुसैन, ज़ुल्फ़कार अली, मंठार फ़क़ीर ऐं पेलिंग होविंग फ़न जो मुज़ाहिरो कयो। काल जस्टिस शेख अज़मत सईद जे सरबराहीअ में जस्टिस मुशीर आलम ऐं जस्टिस मज़हर आलम ख़ान ते ॿधल 3 रुकनी बेंच इस्तग़ासा जे वकील एडिशनल अटॉर्नी जनरल राणा वक़ार ऐं जवाबदार जे वकील अली रज़ा जा दलील मुकमल थियण खां पोइ तौहीन अदालत केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जॾहिं त दानियाल अज़ीज़ पंहिंजे बचाव में मौक़ूफ़ इख़्तियार कयो त हिन सॼी ज़िंदगी अदलिया जी आज़ादीअ लाइ जिदोजहद ऐं फ़ाशिज़म ख़िलाफ़ मज़ामत कई आहे। संदसि बयाननि में का बि बददियानती शामिल न आहे। हू अदलिया जी तौहीन जो सोचे बि नथो सघे। सुनवाईअ दौरान जस्टिस अज़मत सईद रिमार्क्स ॾिना त जमहूरियत हुजे पर अदलिया आज़ाद न हुजे त उनखे फ़ाशिज़म चवंदा आहिनि। छो त मसोलिनी बि अवाम जे वोटनि सां इक़्तिदार में आयो हो। फ़ाज़िल जज चयो त इज़हार राय जी आज़ादीअ में बि तवाज़न हूंदो आहे। अदलिया जे अथॉरिटी न रही त बाक़ी छा रहंदो। पार्लियामेंट में बि तौहीन अदालत जी इजाज़त न आहे। मोची गेट ते जेका ॻाल्हि कई वञे थी इहा पार्लियामेंट जे फ्लोर ते न थी सघी। केतिरा अहिड़ा मुल्क आहिनि जिते जमहूरियत आहे पर अदलिया आज़ाद न आहे। उन दौरान दानियाल अज़ीज़ जे वकील खां फ़ाज़िल जज पुछाणो कयो त जिते जमहूरियत हुजे पर अदलिया आज़ाद न हुजे उनखे छा चइबो आहे। जंहिं ते वकील चयो त इहा बनाना रिपब्लिक हूंदी आहे। जस्टिस शेख अज़मत सईद चयो त इहे फ़ाशिस्ट रियासतूं हूंदियूं आहिनि जिते जमहूरियत हुजे पर अदलिया आज़ाद न हुजे। उन मौक़े ते दानियाल अज़ीज़ एडिशनल अटॉर्नी जनरल राणा वक़ार पेश थिया। एडिशनल अटॉर्नी जनरल राणा वक़ार केस जी प्रोसिक्यूटर तौरु दलील ॾींदे चयो त हीउ केस अदालती वक़ार जो केस आहे। दानियाल अज़ीज़ 3 बयान ॾिना आहिनि। 8 सेप्टेम्बर ते हिन सुप्रीम कोर्ट जे मॉनिटरिंग जज ते इल्ज़ाम हयो। 19 मार्च ते दानियाल अज़ीज़ हिकु TV प्रोग्राम में अदालत खे घटि वधि ॻाल्हायो। अदालत में 2 शाहिद पेश थी चुका आहिनि। निजी अख़बार जे रिपोर्टर दानियाल अज़ीज़ जे प्रेस कॉन्फ्रेंस जो
दुरुस्त तासुर पेश कयो आहे। हिकु सहाफ़ी जेकॾहिं उहो तासुर वठी सघे थो त आम अवाम खे कीअं थो रोके सघिजे। दानियाल अज़ीज़ चवे थो त मॉनिटरिंग जजनि जे चवण ते रेफरेंस तयारु थिया। असां जस्टिस एजाज़ुल हसन जी तारीख़ पूरी क़ौम खे ॿुधाईंदासीं। इज़हार राय जी आज़ादीअ जूं बि हदूं मुक़ररु आहिनि। सुप्रीम कोर्ट जा 200 फ़ैसिला मौजूदु आहिनि। दानियाल अज़ीज़ जेको कुझु चयो जेको अदल जे निज़ाम ते हमिलो आहे। दानियाल अज़ीज़ जे वकील चयो त जेका ॻाल्हि दानियाल अज़ीज़ न चई आहे उन जो हू ज़िम्मेवारु न आहे। हिन ते तौहीन अदालत जो केस नथो ठहे। डॉन टीवी ते जेका वीडियो हली इहा प्राइवेट प्रोग्राम जी हुई। जस्टिस अज़मत चयो त अवां भले जेको कुझु बि जिते चओ असां सां को मसइलो न आहे। असां अदालती फ़ैसिलनि में लिखी छॾियो आहे त अदालती फ़ैसिलनि ते ग़ैर शफ़ाफ़ तबसरा बि करे सघजनि था। उन बैदि अदालत दानियाल अज़ीज़ जे वकील खे चयो त इहा तक़रीर ॿाहिरि कजो। असां केस ॿुधी छॾियो, महिरबानी। दानियाल अज़ीज़ अदालत तौहीन अदालत केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अहम सुर्खी आहे त वज़ीर आज़म चयो आहे त निगरान वज़ीर आज़म लाइ PPA जो नालो क़बूलु हूंदो। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते अपोज़िशन सां इतफ़ाक़ करे वठंदासीं। मूं वटि अख़्तियार आहे, फ़ौरी तौर ते फ़ैसिलो थींदो। कंहिं रिटायर्ड जनरल जो नालो तजवीज़ न आहे थियो। निगरान वज़ीर आज़म रिटायर्ड जज जनरल, ब्यूरोक्रेट या बिज़नेसमैन थी सघे थो। निगरान वज़ीर आज़म को वॾो उहिदो न आहे। अञा कंहिं पार्टीअ को नालो नाहे ॾिनो। सहाफ़ी बि 3 नाला ॾियनि, उन ते ग़ौर कंदासीं। चूंडूं निगरान हुकूमत न ख़िलाई मख़लूक़ कराईंदी, पोइ बि हिसो वठंदासीं। नवाज़ शरीफ़ काल हो, अॼु आहे ऐं सुभाणे बि रहंदो। काल एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त 2014 जे धरणे बाबति मूं वटि काफ़ी हक़ीक़तूं मौजूदु आहिनि जेके जल्द मंज़र आम ते आणींदुसि। जेकॾहिं ज़रदारी साहब बयानु नाहे ॾिनो त पोइ ब्रेकिंग कंहिं जे चवण ते हलाई वई। हिन चयो त नेब चवे थो त संदुसि सिज सॼे मुल्क में चमकी रहियो आहे, पर सिंध में माण्हुनि खे छूट ॾिनी पई वञे। नवाज़ शरीफ़ वधीक चयो त अॼु पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर अकेलाईअ तरफ़ वञी रहियो आहे। दुनिया में असां अकेला थी रहिया आहियूं। असांखे होश खां कमु वठणु घुरिजे। अहिड़ीअ रीति मुल्क न हली सघंदो। मञी वठो त मुल्क न हली सघंदो। हिन चयो त नून लीग मुआशिरे जी क़दरुनि जो एहतराम करे थी। राना सनाउल्ला औरतुनि जे हवाले सां चयल पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठी छॾिया आहिनि। उन अमल खे साराइणु घुरिजे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त मुंहिंजे सीने में काफ़ी राज़ दफ़न आहिनि, पर आऊं चवां थो त उहे मंज़र आम ते आणण खां अॻु असां सुधरी वञूं। असांजो हिन वक़्तु जेको इक़्तिसादी हाल आहे उहो इंतिशार जे करे आहे, जेको इंतिशार 28 जुलाई जे फ़ैसिले खां पोइ पकड़ियो आहे। उन करे डॉलर जी भेट में रुपए जो अघु किरी रहियो आहे। पाकिस्तान में इक़्तिसादी तरक़ी जंहिं रफ़्तार सां थी रही हुई उनखे ब्रेक लॻी वियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त चीफ जस्टिस मोबाइल कार्ड ते 40% कटौती जो नोटिस वरितो आहे। सुप्रीम कोर्ट नोटिस वठंदे अटॉर्नी जनरल FBI ऐं मोबाइल कंपनियुनि खां जवाबु घुरी वरितो। ॿुधायो वञे त कार्ड ते 40% कटौती कहिड़े क़ानून तहत कई वञे थी। चीफ जस्टिस चयो त 100 रुपयनि वारे कार्ड ते 40 रुपया कटिजी था वञनि। टैक्स मद में केतिरी कटौती थिए थी। FBI कोर्ट में पेश थी ॿुधाए त 40 रुपयनि जी कटौतीअ में कहिड़ो कहिड़ो टैक्स शामिल आहे। अहम सुर्ख़ी आहे त इमरान ख़ान चयो आहे त 2013 जे चूंडनि में नवाज़ शरीफ़ जी फ़ौज मदद कई। सोचे सम्झी इल्ज़ाम हणी रहियो आहियां। गुज़िरियल चूंडनि में ब्रिगेडियर पंजाब में नवाज़ शरीफ़ जी घणी मदद कई। नवाज़ शरीफ़ जी सियासी तारीख़ ॾिसंदो त ख़बर पइजी वेंदी त आऊं न पर नवाज़ शरीफ़ फ़ौज ऐं अदलिया जो लाॾलो आहे। हिन चयो त इलेक्शन कमीशन में तकबंदियुनि बाबति दरख़्वास्तुनि सबबि चूंड 1.5 महीने लाइ इल्तवा जो शिकार थी सघे थी। हिन चयो त मख़लूत पार्लियामेंट मुल्क लाइ सही न हूंदी। पश्तून
तहफ़ुज़ मोमेंट ऐं फ़ौज खे ॻाल्हियुनि जी आछ कयां थो। उमरकोट मां बि असां वटि अहम ख़बर आहे त उमरकोट में अमीशा खे बयान रिकॉर्ड कराइण बैदि माउ हवाले कयो वियो। मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े हफ़्ते अंदरि रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई। उमरकोट जे ॻोठ हाशम पलीअ मां 15 ॾींहं अॻु नंढी ॼमार जी शादीअ जे इल्ज़ाम हेठि उमरकोट वुमेन पुलिस हथां गिरफ़्तारीअ बैदि गुम कयल अमीशा ख़ासकलीअ खे 2 ॾींहं अॻु हैदराबाद मां बाज़ियाब कराइण बैदि काल्ह सख़्त पहिरे में सिविल जज उमरकोट आमिर राजपूत जी अदालत में पेश कयो वियो, जिते हिन 164 जो बयान रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते अमीशा सां गॾु संदसि माउ उमरा ऐं उमरकोट पुलिस पारां जोड़ियल जांच टीम जा मेंबर DSP फज़ुल हक़ चांडियो, CIA इंचार्ज ख़लील कुंभार, SHO साले राम, SHO विजय कुमार खत्री ऐं लेडीज़ पुलिस पिणु अदालत में मौजूदु हुई। अमीशा अदालत में बयान ॾींदे चयो त मूंखे सैफुल्ला ऐं फैज़ पली उमरकोट वुमेन थाणे जे SHO ख़ुशबख़्त ऐवान जी मदद सां अगवा करे 15 ॾींहं ताईं अणॼातल हंध ते क़ैद करे रखियो। क़ैद दौरान औरत पुलिस अहलकार मूं वटि रोज़ानो ईंदी हुई। हिन चयो त आऊं हाणे पंहिंजे माउ सां गॾु वञणु चाहियां थी, जंहिं बैदि अदालत खेसि संदसि माउ उमरा सां गॾु वञण जी इजाज़त ॾेई छॾी, जॾहिं त अमीशा जे 15 ॾींहंनि जी गुमशुदगीअ बावजूदु वाक़े जो को बि केस दाख़िल न थियो। अमीशा ख़ासकलीअ जे अगवा इल्ज़ाम हेठि आयल पाण मुरादो गिरफ़्तारी पेश कंदड़ फैज़ पली ऐं सैफुल्लाह पली जे वारिसनि ख़लीफ़े रोशन पली, मंज़ूर पली, अब्दुल क़ादिर पली ऐं ॿियनि अमीशा जे लॻातार इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। हिननि चयो त पुलिस हक़ीक़तुनि खे लिकाए ड्रामाई अंदाज़ में अमीशा खे ज़ाहिर कयो। अमीशा 14 ॾींहं खां सामारो रोड जे बासर ग़ुलाम नबी शाह वटि क़ैद हुई। SHO आतिफ़ शाह पंहिंजे वेझे दोस्त ऐं माइट ग़ुलाम नबी शाह खे बचाइण लाइ अमीशा खे हैदराबाद मां ज़ाहिर करण जो ड्रामो रचायो ऐं पंहिंजे वास्तेदार रिटायर्ड पुलिस अहलकार मुहर्रम बलोच जे मार्फत अमीशा खे हैदराबाद थाणे ताईं पहुचायो। फैज़ ऐं सैफुल्ला पुलिस जी हिरासत में हुआ त पोइ अमीशा संदुनि क़ैद में कीअं हुई। हिननि मुतालबो कयो त रिटायर्ड पुलिस अहलकार मुहर्रम बलोच ऐं संदसि ज़ाल रज़िया खे गिरफ़्तार करे जांच में शामिल करे मामले जी अणधुरी जांच कई वञे। ॿिए तरफ़ वलीदाद पलीअ में ज़मींदार सैफुल्ला ऐं फैज़ पलीअ जे वारिसनि नेमतुल्ला पली, आयतुल्ला पली, आक़िब पली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरो कंदे संदुनि आज़ादीअ जो मुतालबो कयो। IG पुलिस अमीशा ख़ासकलीअ मामले जी जांच लाइ 3 पुलिस ऑफिसरनि ते बदल कमेटी क़ाइमु करे छॾी आहे, जंहिंमें SSP मीरपुर ख़ासि नज़ीर मीरबर, SSP उमरकोट एजाज़ अहमद शेख ऐं DSP उमरकोट फज़ुल हक़ चांडियो खे शामिल कयो वियो आहे। जांच कमेटी खे 1 हफ़्ते अंदरि रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। उमरकोट मां ही असां वटि अहम ख़बर आहे त सिंध जे नाले वारे क़ौम परस्त अॻवान ऐं जसकम जे बानी चेयरमैन अब्दुल वाहिद आरीसर जी 3 वरसी छोर वेझो संदसि आख़िरी आराम गाह उन्नड़ आबाद में मल्हाई वई। जसकम आरीसर जे वक़्ती चेयरमैन अमीर आज़ाद पंवर, जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, SUP अॻवान डॉक्टर दोदो मेहरी, सरमद मीराणी, साले आरीसर, अरबाब भील, असलम खैरपुरी, ताज जोयो, अबू देशी ऐं ॿियनि अॻवाननि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े जसकम जे वक़्ती चेयरमैन अमीर आज़ाद पंवर जलसे जे अवामी मेड़ खे ख़िताब कंदे चयो त साईं अब्दुल वाहिद आरीसर सिंध ऐं सैयद जे फ़िकुर जो प्रचारक ऐं शारे हो। हिन पंहिंजी समूरी ज़िंदगी सिंध जे क़ौमी जदोजहद खे अर्पे छॾी ऐं सिंध जे ॻोठ ॻोठ ऐं झर झंग में सिंध जे हक़नि जी तबलीग कई। संदसि तहरीर ऐं तक़रीर जो मर्कज़ सिंध जे माण्हुनि जा सूर, तकलीफ़ूं ऐं ग़ुलामी हुई ऐं उन मां निजात जा सॾ ऐं नारा हुआ।
मारवीअ जे देश जो माण्हू हो जंहिं कॾहिं सोन ते सेण न मटाया। सिंध में हिन वक़्तु आरीसर जी जिदोजहद वारी वाट ते हलण जी ज़रूरत आहे। हिन चयो त सिंध हिन वक़्तु पाणीअ जे शदीद खोट जो शिकार आहे। सिंध जे मदनी तोड़े पैदावारी वसीलनि ते धारियुनि जो कब्ज़ो आहे। थर में ग़िज़ाई खोट सबबि सवें ॿार मरी रहिया आहिनि। लाड़ में पाणीअ जी खोट सबबि ॾुकार वारी सूरत हाल आहे। पाणी खोट ख़िलाफ़ असीं सिंध जे सभिनी क़ौम परस्तनि खे गॾियल जिदोजहद जो सॾु ॾियूं था। सिंध में धारी आबादकारीअ जे ख़िलाफ़ ख़ासि तौरु बिहारियुनि, बंगालियुनि, बर्मिन ऐं अफ़गानियुनि खे सुञाणप कार्ड जारी करण ख़िलाफ़ अॼु 4 मई ते समूरी सिंध में नादरा मर्कज़नि अॻियां एहतिजाज कयो वेंदो। सिंध में हिन वक़्तु जस्कम कारकुननि समेत केतिरा ई क़ौमी कारकुन ऐं आम शहरी खंबे गुम कया विया आहिनि। रियासत वटि ॿिटा मयार आहिनि। उहे पठाणनि ऐं पंजाबियुनि सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। जलीला हैदर ऐं मंज़ूर पश्तीन सां ॻाल्हायो वञे थो, पर सोरठ लोहार जो एहतिजाज खेनि ॾिसण में नथो अचे। उन मौक़े ते सरमद मीरानी ख़िताब कंदे चयो त रियासत वटि ॿिठो मयार आहे, जंहिं सबबि रहबर सिंध साईं GM सईद जे सन में वरसीअ दौरान पिंडाल ॾाठो वियो ऐं क़ौमी कारकुननि खे हरां सां करे तज़लील कई वई। साईं GM सैयद ऐं अब्दुल वाहिद आरीसर समूरी हयाती कारकुननि खे पुरअमुन जिदोजहद करण जी तलक़ीन कंदा रहिया, पर ॿिए तरफ़ लिसानियत खे हवा ॾिनी वई, जंहिंखे आरीसर साहब पंहिंजे हिकमत अमली ज़रिए नाकाम बणायो। जॾहिं त डॉक्टर दोदो महरी ॻाल्हाईंदे चयो त क़ौमुनि जे आजपे ऐं तरक़ीअ जे पुठियां न विसरंदड़ किरदार बीठल हूंदा आहिनि ऐं सिंध जे क़ौमी तहरीक तोड़े क़ौमी शनाख़्त जोड़ण जे पुठियां साईं GM सईद जे फ़िकुर सां जेके भॻवान बीठल रहिया, तिन में अब्दुल वाहिद आरीसर सभ खां वधीक नुमायां ऐं सभ खां वधीक पुरअसर साबित थियो। हिन वक़्तु सिंध खे सचार ऐं ओरिजिनल किरदारनि जी शदीद ज़रूरत आहे त जीअं अवाम जो एतमाद हासिल करे सिंध खे अज़ाबनि मां छोटकारो ॾियारे सघिजे। उन मौक़े ते असलम ख़ैरपुरी ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल वाहिद आरीसर वाहण ऐं वस्तियुनि साईं GM सईद जे फ़िक्र खे माण्हुनि ताईं पहुचायो। आरीसर साहब उहो अज़ीम अॻवान हो जंहिंखे दुनिया जो को बि सिक्को ख़रीद न करे सघियो। जॾहिं त अदीब ऐं दानिश्वर ताज जोयो चयो त साईं अब्दुल वाहिद आरीसर सिंध ऐं ज़मीर जो आवाज़ हो। हू साईं GM सईद जो फ़िक्री पोइ लॻो हो ऐं सचो शाइर हो। हू क़ौमी सफ़र में न कॾहिं झुकियो न विकियो ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि में वतन जे मोर्चे जो सिपह सालार बणियो बीठो रहियो। उन मौक़े ते डॉक्टर नियाज़ कालाणी, साले आरीसर, अरबाब भील, अबू देशी, सूर्य सिंधी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। अहम सुर्ख़ी आहे त मुआवज़ो ॾियो। डंपर हादसे जे फोती 11 औरतुनि जे वारसनि जो धरणो। हूसड़ीअ में डंपर ऐं सुज़ुकी जे टक्कर में फ़ौत थियल 11 औरतुनि ऐं हिकु मर्द जे वारसनि खे 5-5 लख रुपया मुआवज़ो न मिलियो। फ़ौती औरतुनि जे वारसनि शहबाज़ बिल्डिंग जे मुख्य गेट आॾो 3 कलाक धरणो हयो। ज़िलई इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध सरकार तरफ़ां पोरित औरतुनि ऐं हिकु मर्द जे वारसनि लाइ ऐलानियल मुआवज़ो नाहे मिलियो। हिननि चयो त 2 महीननि खां कमिश्नर ऐं DC ऑफिस जा चकर काटण ते मजबूर आहियूं। अफ़सोस आहे त मुआवज़ो नाहे ॾिनो वियो। अहम सुर्ख़ी आहे त हाई कोर्ट चयो आहे त इस्पतालुनि जी हालत वेटरनरी सेंटरनि खां बदतर आहे। सिंध हाई कोर्ट बेंच सखर में इस्पतालुनि बाबति दाख़िल मुख़्तलिफ़ पिटीशननि ते बि 2 रुकनी बेंच सुनवाई कई। सरकारी इस्पतालुनि जी हालत ख़राब आहे। डॉक्टर ड्यूटियूं बि न पिया कनि। पिटीशनर जी पैरवी कंदड़ वकील चयो त सेक्रेटरी साहिब मरीज़नि लाइ कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। अदालत सकोरी सवाल कयो त सेक्रेटरी साहिब मरीज़नि लाइ कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि।
जंहिं ते सेक्रेटरी सिहत जवाबु ॾिनो त मञा थो त असां जूं कोताहियूं आहिनि। सेक्रेटरी हेल्थ अवां ॾिसो इंसानी इलाज लाइ क़ाइमु इस्पतालुनि जी हालति वेटनरी सेंटरनि खां बि बदतरीन आहे। अहम सुर्खी आहे त लाड़काणे में पसंद जी शादी कंदड़ नौजवान जो भाउ क़तल थी वियो। वलीद पाड़े में इज़ी लोड वारे दुकान ते बीठल नौजवान अहमद कलोड़ खे हथियार बंदन क़तल करे छॾियो। मुस्तफ़ा कलोड़ो, नियाज़ कलोड़ो, रोशन कलोड़ो सईद पुट खे गोलियूं हणी क़तल कयो। ॿई पुट अब्दुल वाहिद 9 अप्रैल ते मुस्तफ़ा जी धीअ सां कराची जी अदालत में प्यार जी शादी कई हुई। वारसनि जवाबदारनि जा नाला ॿुधाया आहिनि। कार्रवाई कई त हू घर ख़ाली करे भॼी विया आहिनि। लाड़काणो पुलिस जो चवणु हो। अहम सुर्खी आहे त कढण में कोलियुनि जी होटल तां पाणी छो पीतो, नौजवान ते तशदुद। शाहजहान ख़ासकेली होटल तां पाणी पीतो त शरीफ़ पठान वहशियाणू तशदुद कयो। नौजवान मरणिंग थी पियो। गणतीअ जोगी हालत में हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। NC दाख़िल मुतासिरनि ते राजूणीअ लाइ ज़ोर भरियो वियो। मेहड़ मां बि वटि अहम सुर्खी आहे त मेहड़ में 2 भाइरनि खे खंबे गुम कयो वियो। ॿुढड़ीअ माउ जो बासरनि ते इल्ज़ाम। घोटकीअ मां बि वटि अहम सुर्खी आहे त घोटकीअ में 2 पोरियत गिरफ़्तार, एहतियाजी मुज़ाहिरो, रोड ब्लॉक। एंग्रो पावर प्लांट इंतज़ामिया ॻाल्हियुनि जे बहाने घुराए 2 पोरियत अॻवाननि खे गिरफ़्तार करायो। इतला मिलण ते मज़दूर बारूचन प्लाट जे मुख गेट आॾो एहतियाती मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज दौरान पुलिस ॿीहर काह करे वधीक 10 पोरियतनि खे खंबे खणी वई। मुज़ाहिरनि जो इल्ज़ाम आहे त जेकॾहिं सदरुद्दीन ऐं बशीर उगाओ खे आज़ादु न करायो वियो त अदालत जो दरवाज़ो खड़काईंदासीं। सेठार जा मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सेठार जा में 24 घरनि, 1 दुकान ऐं आरा मशीन खे बाहि लॻी वई। रेलवे ऐं रोड़ीअ केनाल जे विच में मौजूदु पन खे लॻल बाहि 10 घर ऐं 14 क्वार्टर बि घेरे में आणे छॾिया। रोड़ीअ पुल वटि 2 दुकान, 1 घर में क़ाइमु आरा मशीन सड़ी वई। 1 नौजवान अब्दुल रऊफ़ सहतो सख़्त ज़ख़्मी थी वियो। बाहि जा शोला परे परे ताईं नज़र आया। पुलिस रोड़ी केनाल पुल खां फाटक ताईं ट्रैफ़िक बंदि कराए छॾी। फायर ब्रिगेड गाॾी न हुजण करे शणकार कंदड़ ट्रैक्टर घुराए वियो। गंबट ऐं सोबोदोरो मां गाॾियूं पहुतियूं। बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि अमीर जान ऐं हाजी ख़ान जे घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो, जॾहिं त 5 बकरियूं बि सड़ी मरी वयूं। मुतासिरनि वाहिर जी अपील कई आहे। फुलजीअ वटि बि बाहि लॻण जा वाक़िया आहिनि त फुलजीअ लॻ माखी लाहिण दौरान बाहि 7 घरनि ऐं स्कूल खे वकोड़े वई। प्यारो वाराई में मंज़ूर अख़्तियार, रियाज़ अब्बासी, आबिद मल्हा ऐं अशरफ मंगीअ जा घर सड़ी रख थी विया। मेहड़ मां बि असां वटि अहम सुर्खी आहे त मेहड़ पुलिस ॻोठाणनि जे घरनि खे बाहि ॾेई छॾी। एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। KN शाह ऐं मेहड़ पुलिस ॻोठ पालीअ जी मियाणीअ ते काह कई, जंहिं सबबु ॿुधाइण बिना 4 ॻोठाणा गिरफ़्तार कया विया। पुलिस कार्रवाईअ ख़िलाफ़ ॻोठाणनि जो मीडिया आॾो एहतियाती मुज़ाहिरो, एहलकारनि ते इंतक़ामी कार्रवाई करण जा इल्ज़ाम। एहलकारनि भञ ढाह करे औरतुनि ऐं ॿारनि खे वारनि मां गीले तशदुद कयो ऐं क़ीमती सामान खणी विया। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो त पुलिस 4 घरनि खे बाहि ॾेई बिना सबबु 4 ॼणनि खे खंबे वई आहे। इंसाफ़ न थियो त हाईवे बंदि करे छॾींदासीं। फुल भरिसां बि बाहि लॻण सबबु ॻोठाणनि जा 15 घर सड़ी रख थी विया। ॻोठ होती फुल में फायर ब्रिगेड अमलो पहुतो पर बाहि ते ज़ाब्तो न आयो। अनाज, ॾाज ऐं ॿियो सामान सड़ी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। कानपुर वेझो बि चुल्ह मां चिणग उथण सबबु 13 घरनि खे बाहि लॻी वई। सामान सड़ी रख थी वियो। ॻोठ नूरसन में
चुल्ह मां चिणग उथण सबबि घरनि खे बाहि लॻी। मलीर मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त मलीर जा 2 ॻोठ डाहिण जी कोशिश पुलिस सां चकरियूं ऐं धरणो हयो वियो। गगर फाटक लॻ रेलवे पुलिस ॻोठ नाथू खोसो ऐं टंडो खोसो समेत मार्केट डाहिण लाइ मशीनरी समेत पहुती। ऑपरेशन जो ॿुधी रहवासी लठियूं पत्थर लोही शीखूं खणी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। पुलिस जी लठबाज़ी ऐं हवाई फायरिंग। चकरिन बैदि ॻोठाणनि नेशनल हाईवे ते टायर साड़े धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। वधीक पुलिस ऐं रेंजर्स अटाला पहुता। ॻोठाणनि सां ॻाल्हियुनि बैदि रेलवे पुलिस वापसि सिफ़ारिशी बुनियाद ते ॻोठनि खे मसमार करण जी कोशिश पई थिए। रहवासियुनि जूं दाहूं। अहम सुर्ख़ी आहे त मक़सूद रिंद मां खंबियल 11 मां 6 ॻोठाणा ज़ाहिर 5 गुम, जंहिं बैदि धरणो हयो वियो। पुलिस ॻोठ संजो रिंद मां गिरफ़्तार कयल 6 ॻोठाणनि खे ज़ाहिर करे 3 धारदार केस दाख़िल करे छॾिया आहिनि। गिरफ़्तार कयल मौलवी रईं बख़्श रिंद, फयाज़ हुसैन सेठार सत्तार रिंद ऐं मजीद रिंद खे गुम कयो वियो। गुम कयल ॻोठाणनि जे वारसनि रैली कढी मुज़ाहिरो कयो। नौजवाननि खे आज़ाद न करण ते पाण साड़ण जो चिताव ॾिनो। पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे 11 ॼणनि खे गिरफ़्तार करण बैदि 5 ॼणनि खे गुम कयो वियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयमि। लाड़काणे मां बि असां वटि अहम ख़बर आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो जे प्रेस तर्जमान अब्दुल समद भट्टीअ पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो जे ज़ेर इंतज़ाम नफ़सियाती बीमारियुनि जे शोबे तरफ़ां दिमाग़ी सिहत जे हवाले सां असांखे बि जीअण ॾियो जे मौज़ूअ हेठि हिकु सेमिनार थी गुज़रियो, जंहिंजी सदारत लंडन में नफ़सियाती शोबे जे सरबराह प्रोफेसर सैफुल्लाह अफ़ग़ान कई। तफ़सील मूजिबि दिमाग़ी सिहत जे हवाले सां आगाही वारे तक़रीब सिविल प्रोग्राम तहत मरीज़नि जे बहालीअ वारे प्रोग्राम हेठि रिथियो वियो हुयो। तक़रीब प्रिंसिपाल CMC प्रोफेसर केदास नाले वारी शख़्सियत असगर अली काज़ी, PM जे सदर डॉक्टर महबूब शाह, डॉक्टर दयाल गुल, प्रोफेसर मंसूर अली फुलपोटो, प्रोफेसर बदरुद्दीन जुनेजो, आलिम इब्राहिम सिद्दीकी, प्रोफेसर अकबर अली सुमरो, प्रोफेसर फारूक अहमद शेख, डॉक्टर भगवान दास, मीडिया कोऑर्डिनेटर अब्दुल समद भट्टी ऐं ॿियनि वॾे तइदाद में पोस्ट ग्रेजुएट डॉक्टरनि, ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतनि ऐं सहाफ़ियनि, सिहतयाब थींदड़ मरीज़नि ऐं संदुनि माइटनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे नफ़सियात जे शोबे जे चेयरमैन प्रोफेसर बदरुद्दीन जुनेजो ॻाल्हाईंदे चयो त स्क्रोनेफिज़िया जे नफ़सियाती मरीज़नि जे ॿीहर बहाली तहत असां मरीज़नि जी माली सहायता करे रोज़गार सां लॻायो आहे। अॼु जे प्रोग्राम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त आम माण्हू ऐं गॾोगॾु मरीज़नि जे माइटनि खे इहो ॿुधाइजे त नफ़सियाती मरीज़ सिहतमंद थी मुआशिरे में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि था। काज़ी असगर ॻाल्हाईंदे चयो त ज़हनी मरीज़ बि इंसान हुजे थो ऐं इंसानी हक़नि जे नाते उन जो इलाज करायो, न कि उन्हनि खे ज़ंजीर हणी बंदि कयो वञे। हिन मौक़े ते सिविल प्रोग्राम लाइ 15,000 रुपया इमदाद तौरु पुण ॾिना। प्रिंसिपाल चांडका मेडिकल कॉलेज प्रोफेसर केदास चयो त ख़ुदकुशियुनि ऐं नौजवाननि में जराइम जो वधण पुण ज़हनी बीमारियुनि जे करे आहे। ज़हनी बीमारी वारनि सां पुण अहिड़ो ई वर्ताव करणु खपे जहिड़ो असां कंहिं ॿिए बीमार सां रखंदा आहियूं। ज़हनी मरीज़नि खे हमदर्दीअ जी ज़रूरत हुजे थी। बर्तानिया जे इस्पताल ड्रोथी पेटशन इस्पताल में नफ़सियाती बीमारियुनि वारे शोबे जे सरबराह प्रोफेसर सैफुल्लाह अफ़ग़ान चयो त दिमाग़ सिहतमंद हूंदो त जिस्म सिहतमंद हूंदो। हिन वधीक चयो त अक्सर वॾियूं बीमारियूं दिमाग़ जे बीमारियुनि मां जनम वठनि थियूं ऐं इहो दिमाग़ ई आहे जंहिं जे करे असीं समूरी मख़लूक़ खां उत्तम आहियूं।
हिन वधीक चयो त सेवल पंहिंजी नोयत जो हिकु मुनफ़रिद प्रोग्राम आहे ऐं सेवल प्रोग्राम तहत 150 मरीज़नि खे घर वेठे इलाज करे रहिया आहियूं ऐं नंढनि कर्ज़नि तहत सिहतमंद थींदड़ मरीज़नि खे रोज़गार सां पिणु लॻायो थो वञे। सेमिनार जे आख़िर में हाफ फिराए ड्रामाटिक सोसाइटीअ तरफ़ां हिकु इस्लाही स्टेज नाटक पिणु पेश कयो वियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जे समातुनि जे नज़र केसी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणू में थियल नफ़्सियाती बीमारियुनि जे शोबे तरफ़ां दिमाग़ी सिहत जे हवाले सां असांखे बि जीअण ॾियो जे मौज़ू हेठि हिकु सेमिनार जी रिपोर्ट अवां जे समातुनि जे नज़र कयमि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में समाजी तंज़ीम क़तर चैरिटी जे तरफ़ां थर जे ग़रीब माण्हुनि में फूड पैकेज ऐं ॿियो सामान तक़सीम करण वारी तक़रीब जी रिपोर्ट बि अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। इंसानियत जी ख़िदमत करणु आइन सवाब ऐं इबादत आहे, उनजो अजुर अज़ीम आहे। क़तर सां तालुक़ रखंदड़ फलाही तंज़ीम क़तर चैरिटी पारां थर में इमदादी सरगर्मियूं शुरू कई वयूं आहिनि, जंहिंजे पहिरीं मरहले में छाछरो तहलके जे यूनियन काउंसिल ॾाहलीअ जे 10 ॻोठनि वंगड़ो भील, अरबाब जी ढाणी, लतीफ़ मंगरियो, चनेसर जी ढाणी, करांगरी, वलाड्रस ऐं साहब रेनू जी ढाणीअ समेत मरसियो ऐं ॾाहलीअ जे 670 ख़ानदाननि में राशन ऐं घरू इस्तेमाल थींदड़ ज़रूरी सामान इमदादी रिलीफ कैंप लॻाए इमदादी सामान तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते तंज़ीम जे कोऑर्डिनेटर राजा हबीब ऐं दिलावर ख़ान मुनक़िद तक़रीब के खिताब कंदे चयो त कतर चैरिटी जो कि सिंध में 2011 से काम कर रही है, तो मेन फोकस हमारा पानी पे काम करने का है और टंडू मोहम्मद खान, बदीन, मीरपुर ख़ास में हमारे ऑलरेडी ऑफिसेज एग्जिस्ट कर रहे हैं और वहाँ हम काम कर रहे हैं। तो थरपारकर में चूँकि ये ड्राउट है, ड्राउट प्रोन एरिया है सारा, यहाँ चूँकि ग़ज़ाइयत की हमेशा से कमी रही है, पानी की कमी है, तो उस तनाज़र में हमने यहाँ पे अपने पहली इंटरवेंशन शुरू की है। तो ये बुनियादी तौर पे आज ये जो हम डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं, इसमें हमारी 3-4 चीज़ें हैं जो हम लोगों को मुहैया कर रहे हैं। उनमें एक तो फूड आइटम्स है, जिसमें आटा है, चीनी, चावल और घी और ये सारी चीज़ें इसमें शामिल हैं। साथ में हम एक हाइजीन किट है जिसमें टूथब्रश से लेके टॉवल, साबुन और टूथपेस्ट वगैरह वो भी इसमें शामिल है। और साथ में एक और किट है जो आम इस्तेमाल में बुनियादी तौर पर वो वेंटराइज किट हमने उसका नाम रखा था। उसको मद्देनज़र रखते हुए हमने इसको जनवरी में करने का प्लान था, लेकिन चूँकि गवर्नमेंट के प्रोसेस के अंदर इतना टाइम कंज्यूम हुआ कि हमें जनवरी से लेके अप्रैल तक इस प्रोसेस में हम लगे रहे और अप्रैल में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने हमें 10 दिन की परमिशन दी। तो 10 दिन के बाद ये यहाँ पे जो तलका या तहसील जिसे कहते हैं डाली, उस डाली तहसील के यूनियन काउंसिल भी डाली है और ये एरिया भी हमने खुद सिलेक्ट नहीं किया, ये डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने हमें डायरेक्ट किया था कि इन एरियाज़ में काम करें। तो एक यूनियन काउंसिल डाली हमने सेलेक्ट की इसके लिए, जिसमें 10 गाँव के लोगों को हम ये पैकेज सारा अभी दे रहे हैं। और मैं ये समझता हूँ कि थर की सूरत हाल में ये बहुत नाकाफ़ी है, क्योंकि थर में हमेशा भूख और ग़ज़ा की कमी, और जो सबसे बड़ा जो थर का मसला है वो है पानी की कमी, और पीने का पानी लोगों को मैसर नहीं है, जिसकी वजह से लोग बीमारियों का शिकार हैं, लोग बहुत ज़्यादा हार्डशिप की ज़िंदगी गुजार रहे हैं। कल ही एक हमारे साथ काम करने वाला मज़दूर ने बहुत खूबसूरत बात कही, मैं उसी जुमले को अभी दोहराता हूँ कि अल्लाह ताला ने हमें ज़िंदगी दे दी, लेकिन ज़िंदगी से मुतल्लिक़ बाकी सारे दर्द भी हमें दे दिए, और अब उसकी दी हुई ज़िंदगी जितनी है हम गुजार रहे हैं उन दर्दों के साथ, पानी की खोट से लेकर रोटी की खोट तक, और सफ़र की सहूलतों की नापैदी से लेकर बीमारी में मर जाने के सारे दुख गम थर के लोग सह रहे हैं। बच्चों की सूरत हाल, ख़वातीन की सूरत हाल बहुत ज़्यादा ख़राब है। यहाँ चूँकि सिर्फ पानी अगर मुहैया कर दिया जाए तो यहाँ की लोगों की ज़िंदगी में बेहतरी आ सकती है। हिननि चयो त मारूफ़ समाजी तंज़ीम पारां
थर में पाणी ऐं तइलीम जे मनसूबनि ते बि कमु कयो पियो वञे। उन मौक़े ते समाज सुधारक ऐं क़तर चैरिटी सां तालुक़ रखंदड़ चयो त असांजी जेका ही डिस्ट्रीब्यूशन आहे विरासत हले पई क़तर चैरिटी जे तरफ़ां अॼु असांजो टियों ॾींहुं आहे थरपारकर ज़िले में जेको असां यूनियन काउंसिल ॾाहिली में असां जेको आहे सो ही विरासत करे रहिया आहियूं। इन विरासत में असां यूनियन काउंसिल ॾाहिली में असां खाधे जी शयूं आहिनि, सिहत सफ़ाई सां जेके आहिनि हाइजीन किट आहे उहा असां ॾिनी आहे। उन खां अलावा असां जेका विंटर किट आहे उहा ॾिनी आहे जंहिंमें ॿारनि जा कपिड़ा आहिनि, स्वेटर आहिनि, कंबल आहिनि, अहिड़े क़िस्म जी चीज़ूं आहिनि। खाधे में खंडु, चांहि, पत्ती, शरबत आहे, चांवर, खंडु आहे, अहिड़े क़िस्म जी चीज़ूं आहिनि। उन खां अलावा सिहत सफ़ाई सां मुंसलिक जेका चीज़ आहे जेका हाइजीन किट उहा असां ॾिनी आहे जंहिंमें साबुण आहिनि, डेटोल आहिनि, शैम्पू आहिनि, टुवाल आहिनि ऐं नेल कटर आहे, फणियूं आहिनि, जेके उहे चीज़ूं जेके हिननि खे सिहत सफ़ाई जो हिकिड़ो मैसेज ॾियनि थियूं। ठीकु आहे, हीअ हिकिड़ी एॾी वॾी शइ त कोन्हे पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंसां हुननि जी रूटीन थी वञे, जेका हुननि जी आदत थी वञे, अॻियां हली हू हुननि शयुनि खे इस्तेमालु कनि। उन्हनि खां अलावा असां हिननि औरतुनि खे, असां हिननि ॿारनि खे सिहत ऐं सफ़ाई जे बारे में सेशन बि कराया आहिनि। हुननि खे कुझु सम्झायो पिए त सिहत ऐं सफ़ाई सां जेके हीअ असां जेको तव्हांखे हिकिड़ो सैंपल ॾिनो आहे सफ़ाई जो, हाइजीन जे हवाले सां, त हिन खे कीअं इस्तेमालु करिणो आहे, तव्हांखे रूटीन में साबुण इस्तेमालु करिणो आहे, उहो कहिड़े नमूने सां इस्तेमालु कंदा ऐं कीअं कंदा। छो त थरपारकर ज़िलो ही जेको आहे हिते त घणियुनि चीज़ुनि जी आहे ज़रूरत आहे, त हिते सिहत सफ़ाई जे हवाले सां जेके सहूलियतूं आहिनि से नाकाफ़ी आहिनि। हाणे सिहत सफ़ाई जेका थिए उहा पाणी सां थिए, जेको हिते आहे ई कोन, जेको अणलभ आहे हिते। जेके हिननि माण्हुनि जी सफ़ाई जे बारे में हिननि खे आउं छा सम्झायां, त जेकॾहिं असीं सम्झायूं था उन्हनि खे त उहे सभु चीज़ूं मुंसलिक आहिनि पाणी सां, जेका शइ हिते आहे ई कोन। पाणी जेको पीअण जे लाइ हिननि खे मिले थो उहो नाकाफ़ी आहे, उहो खारो पाणी आहे, गंदो पाणी आहे, जेके उहो बि मुश्किलुनि सां जेके औरतूं सुबुह खां निकिरनि थियूं 3 मील 4 मील पंधु करे जेके खूहनि तां वञनि थियूं ऐं उतां वञी भरे अचनि थियूं, उहो बि हिननि खे मुश्किल सां थो मिले। सो हाणे असां क़तर चैरिटी तरफ़ां हिते विरासत औरतुनि लाइ, ॿारनि लाइ जेके चीज़ूं ॾिनियूं आहिनि, घरनि जूं कुझु अरसो हू हलंदियूं, हू हुननि मां ख़ुशि बि आहिनि ऐं इनशाला हुननि खे सफ़ाई जे बारे में, खाधे पीते जे बारे में जेके शयूं सम्झायूं आहिनि त हू हुनखे पंहिंजो आदत बनाईंदा ऐं उहो हुनखे इस्तेमालु बि कंदा। पर असांजा जेके इदारा आहिनि हुकूमत खां अलावा ॿिया जेके बि इदारा आहिनि उहे गॾिजी सॼी हिते जे पाणी ते कमु कनि, छो त हिते सभिनी खां ज़रूरत वधीक जेका आहे उहा पाणी जी आहे। जेकॾहिं असां सभु गॾिजी सॼी हुकूमत ऐं ॿिया इदारा सभु गॾिजी हिते कमु करियूं त असां हिननि जी पीअण जो पाणी जी सहूलियत करे सघूं। ऐं जेके हीअ तरह मिस्कीन माण्हू जेके पाणी जी सहूलियत जे करे काफ़ी बीमारियुनि में अची विया आहिनि ऐं काफ़ी परेशानियुनि में अची विया आहिनि, त असां गॾिजी जेकॾहिं हीअ कमु करियूं त हिननि जो इहो मसइलो पाण हल करे सघूं था। ज़िली इंतज़ामिया की नोटिफाइड लिस्ट के मुताबिक हमने यूसी डाली में 10 गांव के 670 घरानों में हमने ये इमदादी पैकेज तकसीम किया और इसमें हमने ज़िली हुकूमत के डीसी और डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेयर के डायरेक्टर को भी मदऊ किया और इसी तरह मुख्तियारकार को भी हमने मदऊ किया, लेकिन मुख्तलिफ दफ्तरी मसरूफियात की वजह से वो इस प्रोग्राम में शरीक ना हो सके। उन मौके ते तकरीब में आयल मुख्तलिफ गोठाननि जो चवणु होता है। हाँ, ये कतर चैरिटी वालों की बड़ी मेहरबानी है जो यहाँ डायली, जो थरपारकर का तहसील डायली है, यहाँ तक पहुँची है। इस कतर के पहले तो इतना बड़ा कोई काम नहीं हुआ था, अभी जो है कतर आई है, ये भी अच्छी बात है हमारे लिए, जो खुशी की बात है। जो डायली है या बिल्कुल बॉर्डर पे जो ये काम करने के लिए आई है। बाकी जो राशन का काम चल रहा है ये भी अच्छी बात है, लोगों की ज़रूरत की चीज़ें हैं, लेकिन ये तो 1 महीने तक या 2 महीने तक इनका जो है गुजारा चल सकता है। लेकिन यहाँ पर थर में जो बड़ा जो मसला है वो पानी पे है। जो पानी की जो शार्टेज है वो बहुत, अभी जो जैसे गर्मियों की जो सीज़न आ रही है इसमें पानी की जो है वो शार्टेज हो जाएगी। बहुत लोग जो है वो सुबह से लेकर रात तक जो है पानी ढूंढने में जो है उसका जो है वो टाइम लग जाता है। अभी हमारा तो यही है, ये काम ये भी बिल्कुल अच्छी है, ये चीज़ें अच्छी चीज़ें दे रहा है, खाने की चीज़ें हैं उसमें, और आटा है, डालडा है, रूह अफ़ज़ा है या और कोई चीज़ें हैं, ये भी लोगों के लिए जो है बहुत बड़ा एक रिलीफ है। लेकिन ये तो महीने 2 महीने तक चल सकेगा, ये भी अच्छी बात है। लेकिन बड़ा जो प्रॉब्लम जो है यहाँ के हमारे थर के लोगों का जो है वो पानी के ऊपर है, क्योंकि पानी जो है वो, अगर पानी है तो सब कुछ है। लेकिन हम डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट को भी यही कहेंगे कि पानी के ऊपर जो वो काम करें। ये हमारा एरिया जो है डायली जो है ये खुसूसन जो है वो नज़रअंदाज किया हुआ है। हम कतर चैरिटी को भी कहेंगे अगर ये राशन वाला काम आप, अच्छी बात है ये करके, फिर जो है पानी के ऊपर जो प्रोजेक्ट आप कोई चलाएंगे
तो वो अच्छा रहेगा लोगों के लिए। असें हिते ॻोठ करांगड़ी तालुके डाली जी जेके बि रिहाइशी आहिनि इहे कतर TRT जा तमामु कतर TRT जा ख़ुशगवार आहिनि ऐं असांखे जेको मेन मसइलो आहे इहो पाणी जो आहे। तक़रीबन जेके असांखे अॼु इहो राशन मिलियो आहे इहो 1 महीने जो राशन आहे। तक़रीबन असां अंदाज़ो इहो लॻाए सघूं था त रमज़ान पैकेज मिलियो हिन में ॾाढा माण्हू मुतासिर थिया आहिनि। कतर TRT जी महिरबानी सां असांखे जेको रिलीफ मिलियो हिन जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। ज़िले हुकूमत या सिंध हुकूमत खे असीं इहो ई अपील कंदासीं त कतर TRT वारा जेकॾहिं असां वटि कमु करे सघनि था त महिरबानी करे त हुकूमत बि असांजी सपोर्ट करे ऐं वधि खां वधि थी सघे त असांजो मेन मसइलो पाणी जो आहे। जेकॾहिं असांजो पाणी जो मसइलो हल थी थो वञे त इहे ग़रीब माण्हू आहिनि। बॉर्डर जो एरियो आहे, हिते खूह आहिनि। खूहनि मां हींअर गर्मी जी मौसम आहे, पाणी नथो मिले त माण्हू परे परे खां पंधु करी परे परे खां वाटर सप्लाई लाइन तालुकी डाली जेको असांजो तालुको आहे उन मां वाटर सप्लाई लाइन हिकिड़ी आहे। असांजे ॻोठ मां बि लाइन गुज़रे थी लेकिन असां वटि पाणी जो को बि अरेंजमेंट न आहे। जेकॾहिं असां वटि कतर TRT वारा पाणी जी सपोर्ट कंदा त हिननि जा वॾी वॾी महिरबानी ऐं असां बि हिननि जा शुक्र अदा कंदासीं। इहे ग़रीब माण्हू आहिनि, दुआऊं ॾींदा, नंढा नंढा ॿार आहिनि, हिननि लाइ एजुकेशन जो बि प्रॉब्लम आहे। जेकॾहिं एजुकेशन जो प्रॉब्लम मसइलो हल थी थो वञे उन खां अॻु असांखे पाणी खपे, छो त पाणी जीअण लाइ सभ खां बहितर आहे। जेकॾहिं असांखे पाणी हूंदो त असीं अॻिते वधी ॿिया मुल्क जी बि हिफ़ाज़त करे सघंदासीं ऐं बॉर्डर जो एरियो आहे हिते असीं बाक़ाइदा हिकु अफ़वाज जी जॻह ते कमु कयूं था। त असांखे इहो असांजो इहो कतर TRT सां अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजो मेन मसइलो पाणी आहे। पाणी जेकॾहिं असांजो मसइलो हल थी वञे थो त असीं ज़िंदगी में जी सघूं था। ॿियूं जेके क़ौमूं आहिनि उन्हनि खे ज़िंदगी में जेके बि सहूलियतूं आहिनि उहे असांखे त बदनसीब सां न मिली सघियूं आहिनि। जेकॾहिं असांखे का बि सहूलियत मिली आहे त इहो पंहिंजे हिसाब सां मिली आहे, उनजा बि असीं थोराइता आहियूं। कतर TRT परे परे खां पंधु करे हिते पहुता आहिनि, उन्हनि जा बि असीं महिरबानी ख़ुशगवार आहियूं त असांखे इहो जेको रिलीफ ॾिनो रमज़ान पैकेज, इहो पैकेज तक़रीबन मैक्सिमम आउं अंदाज़ो लॻाए सघां थो त महीने जो हूंदो। हिकु माण्हू जो महीने जो राशन आहे त इन मां अटो आहे, खंडु आहे, घी आहे, डालडा, शरबत आहे, रूह अफ़ज़ा, टूथपेस्ट वग़ैरह वग़ैरह अदरवाइज़ के अहिड़ियूं चीज़ूं आहिनि उन्हनि मां असां इहे माण्हू ॾाढा मुतासिर थिया आहिनि। त इन्हनि जी महिरबानी असां सां इहो सपोर्ट कई। सभु तालुके डाले जा जेके बि पर्सन आहिनि उन्हनि जी महिरबानी मञनि था त थोरा त इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त अॻिते असांखे इहो वधीक फ़ाइदो ॾींदा। ऐं कतर TRT सां तक़रीबन 6-7 सालनि खां कमु करियां पियो। कतर TRT जिते बि ज़रूरत हूंदी आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी कमु कंदी आहे जिते माण्हुनि जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। हींअर थर में कमु करे पई, नंढी लेवल ते कमु करे पई। हिते जाम कम जी ज़रूरत आहे ऐं हिते वधि में वधि ज़रूरत जेका आहे पाणी जी ज़रूरत आहे। ऐं कतर TRT इनशाअल्लाह अॻिते जॾहिं गवर्नमेंट ज़िले गवर्नमेंट साथ ॾींदी कतर TRT हिते बि पाणी जे सिलसिले में बि कमु कंदी। इहा ई सुठी असां इमदाद आहे। असां से वहियल वॾो पाणी रो सॼो ॾींहुं बाड़िया सुराणा करा असां आप ॾाढे तंग थिया आहिनि। पाणी रो असां हल अवांज मुल्क बीजो पाणी बि हल कढी ॾियो असां सुबुह जो जाऊं ने गॾिया नारे टूब नाखे तारा जाऊं तारा ने पछे आऊं नारा बाल सुराणा थे पाणी जिलाने मसलो बीजो पाणी री असां ॾाढी तकलीफ़ है। कोई ट्यूबवेल है बीजो है असां पाणी लॻाए ॾियो। तालुको छाछरो ऐं यूसी पारणे में ॻोठ पॿे जे पार खां हिते कतर TRT वारनि मूंखे सोलर पंप लॻाए ॾिनो। 400 तक़रीबन घर जी बस्ती आहे जेको तमामु शुक्रगुज़ार आहे। पाणी जे तकलीफ़ हुई असांखे ऐं हिते बि कतर TRT तमामु सुठो कमु करे रही आहे ऐं हुननि जा हिते वारा ॻोठ वारा आहिनि हुननि जा शुक्रगुज़ार आहिनि ऐं तमामु बहितरीनु हवाले सां असांखे रिलीफ ॾिनी आहे। हिननि जा असीं कतर वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हुकूमत असांखे उते को बि अहिड़ी शइ कोन ॾिनी आहे। बाक़ी कतर वारनि असांखे पाणी जो मसइलो पाणी 400 घर जी बस्ती खे ॾिनो आहे। पुॼाणीअ ते इमदादी कैंप खे कोऑर्डिनेटर राजा हबीब ऐं दिलावर ख़ान वधीक चयो त थर में वॾो मसइलो पीअण जो साफ़ पाणी, ग़िज़ाई खोट, सिहत ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ तंज़ीम पारां थरपार कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी शमसी तवानाईअ ते हलंदड़ पाणीअ जे मनसूबनि जो बि आगाज़ कयो वियो आहे, जंहिं तहत थर जे हर घर में साफ़ पाणीअ जी फ़राहमीअ खे यक़ीनी बणायो वेंदो। हिन चयो त यूसी डाहलीअ जे ॻोठ में 25 लखनि जी लाॻत सां फिल्टर प्लांट जो कमु मुकमल कयो वियो आहे, जंहिं जे ज़रिए सवें ॻोठाणनि खे मिठो पाणी मुहैया कयो पियो वञे। हिननि चयो त मुआशिरे जे समूरनि सरहदीअ वारनि खे घुर्जे त थर जे पुठिते पियल इलाइक़नि जे माण्हुनि जी मदद लाइ अॻिते अचनि। हिननि चयो त तमामु जल्द थर जे ॿियनि ॻोठनि में बि कतर TRT पारां तइलीम, सिहत,
पीअण जे साफ़ पाणी ऐं ग़िज़ाई खोट समेत सिहत ते बि कमु कंदी। उन मौक़े ते थर जे माण्हुनि इमदादी कैंप लॻाए थर जे माण्हुनि में फूड पैकेज, राशन बैग ऐं ॿियो घरेलू सामान जी फ़राहमीअ ते संदुनि थोरा मञिया। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में क़तर फलाही तंज़ीम क़तर चैरिटी तरफ़ां थर जे तहलके ॾाहिलीअ जे 10 ॻोठनि 670 ख़ानदाननि में इमदादी सामान तक़सीम करण वारी तक़रीब जी रिपोर्ट अवां जे समातुनि जे नज़र कयमि। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।